पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी टंडे मोहम्मद खान में शहीद बेनज़ीर भुट्टो कार्डियक केयर अस्पताल जो इफ्तिताह कयो। उन मौके ते MNA सैयद नवीद कमर आजियां वारी तकरीर कई, जॾहिं त NICVD जे डायरेक्टर डॉक्टर नदीम कमर ब्रीफिंग ॾिनी। तकरीब खे ख़िताब कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी अवाम खे सिहत जूं मयारी सहूलतूं ॾियण जी कोशिश करे रही आहे। उन चयो त सिहत ऐं तालीम पीपी जे अवलियतुनि में शामिल आहे। उन करे शहीद राणी सभ खां पहिरियां चाणका मेडिकल कॉलेज जो बुनियाद रखियो हो। ये मेरे लिए खुशी और एजाज़ की बात है कि मैं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो केयर हॉस्पिटल टंडे मोहम्मद खान में सिंध हुकूमत के तावन से तैयार होने वाले नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज़ के दूसरे सैटेलाइट सेंटर के इफ्तिताह के मौके पर आप सब के दरमियान मौजूद हूँ। त शहीद राणी जे उन मिशन ते अमल कंदे सिहत ऐं तालीम लाइ जाखोड़े पियो वञे। संदसि चवण हो त पीपी हुकूमत केतिरनि ई सालनि खां आरजी बुनियादनि ते कम कंदड़ समूरियुनि लेडी हेल्थ वर्करनि जूं नौकरियूं पकियूं करे घर घर शहीद राणी जो पैगाम पहुंचायो। ये शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो का ही विजन था, जिसके तहत लेडी हेल्थ वर्कर्स के जरिए लोगों के घरों तक रिलीफ पहुंचाई गई। इस गैर मामूली प्रोग्राम के जरिए हमने हेल्थ केयर का जाल इतने वसी पैमाने पर बचाया जिसकी तवक्का हमें भी ना थी, और मौजूदा हुकूमत ने इसी प्रोग्राम को आगे बढ़ाते हुए उन तमाम लेडी हेल्थ वर्कर्स को मुस्तकिल किया। उन चयो त सिंध जे माण्हुनि खे सिहत जी मयारी सहूलतूं मुहैया करण लाइ मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ट्रामा सेंटर पिणु क़ाइमु कया विया आहिनि, जॾहिं त NICVD जहिड़ियूं सैटेलाइट अस्पतालूं ऐं ॿिया प्रोजेक्ट सिंध हुकूमत जे अवलियतुनि में शामिल आहे। उन चयो त हू सिंध जी हर माउ खे इहा ख़ातिरी कराइनि था त पीपी संदसि सिहत लाइ कमु करे रही आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी NICVD जे अमले ऐं सिंध हुकूमत खे ख़िराज पेश कंदे चयो त जल्द ई हैदराबाद, सेवण ऐं सखर में एडियो सैटेलाइट अस्पतालों कायम कयूं वेंदियूं। हमने हेल्थ केयर पर फोकस किया, मुख्तलिफ इक़दामात जिसमें हॉस्पिटल्स की अपग्रेडेशन से लेकर कराची से गंबद तक ट्रॉमा सेंटर्स और कार्डियक सेंटर्स की तामीर, शिकारपुर से जामशोरो तक बच्चा जच्चा हॉस्पिटल्स, एम्बुलेंसेज और सूबे भर में दीगर सहूलियात महफूज, ट्रांसफ्यूजन मेथड्स और SIUT बाशमूल NICVD जैसे प्रोजेक्ट्स की मिसाली सपोर्ट शामिल है। उन चयो त जान आहे त जहान आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टे ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे मुकमिल करण लाइ सिंध हुकूमत ॾींहुं राति महिनत करे रही आहे। उन करे ई पीपी माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी जे टंडे मोहम्मद खान अचण ते सख़्त हिफ़ाज़ती उपाउ वठंदे भर पासे जा दुकान बंदि कराया विया, जॾहिं त पीपी तरफ़ां शहर खे पीपी जे झंडनि ऐं आजियां पेनाफ्लैक्स सां सींगारियो वियो।